असीं निंड जा नेण आहियूं पहिरीं सुते साह जागी वञे दूर दूर सितारा लताड़े असांजो शऊर सवें चंड साथी कतियनि जा सवें काफ़िला रह गुज़र में सफ़र में सवें काइनातूं आगाज़ जिन जो अंजाम जिन जो ज़वाएं मकां खां मुसलसल निजातूं अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं सवें साज़ आणियूं सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं सवें चंड चाहियूं सितारा जॻायूं उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं असीं जाग जा भाग आहियूं प्री असीं निंड जा नेण आहियूं प्री किताब ऐं कलम उस्ताद क्लास ये गॾु जेकॾहिं शाइरी जेकॾहिं लतीफ़ हिननि कॉलेजनि में आयो सचल आयो अयाज़ी शाइरी आई दानिश आई फिक्र आयो ऐं किताब गॾिया उस्ताद गॾिया आलिम गॾिया अदीब गॾिया शाइर गॾिया त सिंध जे माण्हुनि खे ग़ुलाम रखणु वॾे में वॾे जाबरे मुतकब्बर लाइ नामुमकिन नामुमकिन ऐं नामुमकिन। परसों से चिल्ला रहे हैं कि काला बाग है भाई नहीं चाहिए। रोज पूछते हैं कि जी इत्फाक राय करेंगे, हम कहते हैं भाई इत्फाक राय से फैसला हो गया नहीं चाहिए। लोग कहते हैं जी इंशाल्लाह आप इत्मीनान रखें इंशाल्लाह इत्फाक राय। अरे भाई नहीं चाहिए तुम्हारी इंशाल्लाह, हमने फैसला कर दिया है नहीं चाहिए। वो कहते हैं इंशाल्लाह भाइयों करके, वो इंशाल्लाह उनकी नहीं जाती। क्या हुआ नतीजा कि हम तीनों एक तरफ, वो एक तरफ हमारे भाई हमारी, तो हम तीन सूबे हैं वो एक। अब सूरत हाल है कि हम कुछ भी करें वो उनका फैसला जारी रहता है। वो कहता है सारे पावर मुझे दो, हम कुछ नहीं कर सकते। नतीजा ये हुआ कि अगर मौजूदा निजाम कायम रहा, पंजाब की अक्सरियत रही और हमेशा अक्सरियत से फैसले हुए और ये कौमी असम्बली पंजाब की असम्बली रही तो हमारे लिए जीना नामुमकिन है। हिन सदी जो अज़ीम इंसान रसूल बख्श पलीजो सिंध खां विछड़ी वियो। रसूल बख्श पलीजो जो जनम ठठे ज़िले जे इलाइक़े जुमशाई जे ॻोठ मुंगर खान पलीजो में 21 फरवरी 1930 में अली मोहम्मद पलीजो जे घर में थियो। हुन शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में हासिल कई ऐं सेकेंडरी तालीम सिंध मदरसतुल इस्लाम मां हासिल कई। कानून जी डिग्री सिंध लॉ कॉलेज कराची मां हासिल कयाई, जंहिं बाद 15 सालनि जी जमार में लिखणु शुरू कयाई। एक लेखक ऐं आलिम खां सवाइ अॻिते हली हू चोटी जो सियासतदान पिणु साबित थियो। हम समझते हैं कि हम जो अवामी तहरीक वाले हैं, गरीब आदमी, वो सारी उम्र जिस हाल में है लड़ते रहे हैं, हमें इनको जहमत देना खामखा, ये जबरदस्त आदमी शाही आदमी है, उनको जहमत देना मैं मुनासिब नहीं समझता हूँ। जो हमारा हाल है, हम 1 यूनिट के लिए लड़े हैं, काला बाग के लिए लड़े हैं, अमरियतों से लड़े हैं, जमीनों आसमान से लड़े हैं, मैं समझता हूँ ये काम भी चल जाएगा, वक्त गुजर जाएगा। फिक्री तौर मार्क्सी फ़लसफ़े जो सरशार रसूल बख्श पलीजो मार्क्सी फिक्र के पाकिस्तान ऐं सिंध जी मखसूस सियासी समाजी ऐं सकाफ़ती हालतुनि पटांदड़ अवामी अंदाज़ सां पेश कयो। रसूल बख्श पलीजे सॼी हयाती जागीरदारी निज़ाम, मार्शल लॉ, नओं आबादियाती निज़ाम, कंहिं बि क़िस्म जी ग़ुलामी ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। सिंध जी तारीख़ में हुन औरतुनि, शागिर्दनि, ॿारनि, हारियुनि, मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहदुनि जा नवां बुनियाद विधा। रसूल बख्श पलीजो अवामी नेशनल पार्टी, सिंध मुतहिदा महाज़, सिंध क़ौमी इतिहाद, बज़्म सूफ़िया सिंध, पूनम, सिंधी अदबी संगत, MRD, एंटी 1 यूनिट तहरीक, 4 मार्च तहरीक जे बानीकार अॻुवाणनि मां हो। रसूल बख्श पलीजो सिंध अंदरि अवामी तहरीक जो बुनियाद विझी हर तबिके जे माण्हू खे हुन में शामिल कयो, जंहिंमें सिंधी हारी तहरीक, सिंधी मज़दूर तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सिंधी गर्ल्स स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, सुजागवार तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जा हुन बुनियाद विधा। हू पाकिस्तान अवामी जमहूरी इतिहाद, पाकिस्तान अवामी तहरीक, सिंध इंटेलेक्चुअल फोरम, सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद, सिंध वाटर कमेटी, अवामी जमहूरी तहरीक, एंटी ग्रेटर थल कैनाल ऐं कालाबाग डैम एक्शन कमेटी बणाइण जे बानीकार अॻुवाणनि मां हो। जांजा हुई जीअरी विरची न वेठी जे लफ़्ज़नि जी अमली तासीर रसूल बख्श पलीजो ज़मीनुनि जो नीलाम बंदि कयो तहरीक, लिस्टूं सिंधी में छपायो तहरीक, MRD जी अज़ीम तहरीक जे बि बानीकार अॻुवाणनि मां हो। रसूल बख्श पलीजो कालाबाग डैम ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मरहलनि में कयल लांग मार्चुनि जी बि सरवाणी कई। रसूल बख्श पलीजो ज़ियाव जे आमिरियती ॾिहाड़नि में 11 साल जेल बि काटियो,
जंहिं बाद खेसि एमनेस्टी इंटरनेशनल पारां ज़मीर जे कैदी जो ख़िताब ॾिनो वियो। हू भुटो बचायो तहरीक जो बि रूहे रवां हो। रसूल बख्श पली जो धारी आबादकारी ख़िलाफ़ पिणु हर मोर्चे ऐं महाज़ ते सिंध केस रखियो। रसूल बख्श पली जो हिक तरफ़ सिंध जे बुनियादी मसइलनि ऐं मुंझारनि ऐं सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि आॾो जदोजहद जे मैदान में रहियो, त ॿिए तरफ़ पंहिंजी लिखड़ियुनि सां क़ौम जी सुजागी लाइ बि पाण पतो ॾींदो रहियो। शफ़े आदा के मुकाबिल है हमारा रहबर स्टालिन, मादर रूस की आंखों का दर्शना तारा, जिसकी ताबानी से रोशन है जमीन, वो जमीन और वो वतन जिसकी बुनियादों में जमहूर का अर्क, उनकी मेहनत का, अखुवत का, मोहब्बत का खमीर। स्टालिन ने मैदान में बुलाया है हमें, कसब और जहद का पैगाम सुनाया है हमें। जुए पुरजोश बनो, बर्क का सैलाब बनो और बहो एक दहते हुए पिघले हुए लोहे का समंदर बनकर गज़बालूद भंवर बन जाओ और फाशिस्ट खनाज़ीर को पैदा करो। रसूल बख्श पली जो पूरी हयाती वक़्त जे उमरनि ऐं आमरनि आॾो आण न मञी ऐं हू जनरल ज़ियाव खां परवेज़ मुशर्रफ जे दौर ताईं मैदान में रहियो। जिथे ज़ियाई आमिरियत ख़िलाफ़ रसूल बख्श पली जो मैदान अमल में रहियो, उते परवेज़ मुशर्रफ जे दौर में चीफ जस्टिस जी बहाली वारी तहरीक में पिणु अवामी तहरीक जे हड़नी महाज़न समेत चीफ जस्टिस जी बहाली वारी तहरीक में मरकज़ी किरदारु अदा कयो ऐं 12 मई वारे ॾींहुं संदसि कारकुननि जान जो नज़रानो पेश कयो। उन बाद जॾहिं वकीलनि खे कराची में साड़े मारियो वियो, तॾहिं बि संदसि अवामी तहरीक पारां उन अमल ख़िलाफ़ भरपूर नमूने एहतजाज कयो वियो। जॾहिं कराची में अलॻि सूबे जी ॻाल्हि थी ऐं भितियुनि ते चैकिंग कई वई, तॾहिं बि संदसि पार्टी कराची में अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी ऐं दहशतगर्दनि पारां गोलियूं हलाए संदन कारकुन क़तल कया विया। सिंध मां रसूल बख्श पलीजो ई हो जंहिं कालाबाग डैम ख़िलाफ़ आम राय क़ाइमु कई ऐं आम माण्हुनि खे डैम जे नुक़साननि बाबति ॼाण ॾिनी ऐं लांग मार्चुनि जी क़यादत कई। ऐं सिंध मां उहो पहिरियों आवाज़ रसूल बख्श पलीजो जो ई हो जंहिं MQM संदसि क़ाइद खे दहशतगर्द सिंध ऐं मुल्क दुश्मन सॼियो। धारी आबादकारी ख़िलाफ़ जिथे अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजो जे सॾ ते सिंध अंदरि मरहलेवार जदोजहद कई वई, उते संदसि पारां मुख़्तलिफ़ महाज़न ते भरपूर सिंध केस रखियो वियो, जंहिंजो लाहौर में हमीद गुल खे ॾिनल जवाब बि संदसि तहरीक जो हिकु हिस्सो आहे। अब अपने माल पर कुछ सखावत भी करके दिखाएं जनाब मन, तो हम देखें। पाकिस्तानी हमारे भाई हिंदुस्तान में थे। 1940 एग्रीमेंट में एक भी आदमी को सिंध में लाने के लिए कोई एग्रीमेंट नहीं था। हम अनपढ़ लोग नहीं हैं, हमने पढ़ा है, हम वकील हैं, कानूनदान हैं। That is the only basic document of the establishment of Pakistan which has got any legal validity. एक ही डॉक्यूमेंट 1940 रेजोल्यूशन। आपकी तशरीहें हम नहीं मानते। यू आर नॉट कॉम्पिटेंट टू गिव एनी इंटरप्रिटेशन रिगार्डिंग द बेसिक डॉक्यूमेंट फॉर द फॉर्मेशन ऑफ पाकिस्तान। यू आर नोबडी, यू आर इररिलेवेंट पीपल। आप कहां थे? आप थे कहां जब पाकिस्तान बन रहा था, जब लोग जेलों में जा रहे थे? आप हजरात तो अंग्रेज बहादुर के सामने अपने फलसफे झाड़ रहे। What were you doing? You are irrelevant. Not only irrelevant, you were with the enemy. You were in the enemy camp. और आप हमें अभी सबक पढ़ाते हैं उन लोगों को जो जेलों में थे। मैं बच्चा था, हम लड़े, हमने जुलूस निकाले, हमने 1946 की इंडियन रिबेलियन जो था मिलिट्री का, नेवी का, हमने जुलूस निकाला था कराची में। आप कहां थे? सिंध में एग्रीमेंट यह है कि एक भी आदमी को सिंध के वसाइल पर मुतसरफ होने का हक नहीं दिया गया। Not a single person. We are obliged to accept a single person as a burden on our economy. ये एग्रीमेंट नहीं था। फिर रास्ता बंद हो गया। इस तारीख के बाद लोगों की इंतकाल यहां बंद हो जाएगा। आपने वो भी तोड़ दिया। उस दिन के बाद आप पाकिस्तान, हिंदुस्तान में तो लाखों मुसलमान हैं। 10 करोड़ मुसलमान अभी हिंदुस्तान में बैठा हुआ है। अगर ये बिहारी हजरात जो हैं हमारे भाई, जिन्होंने जो कुछ कहा रहा है नुमाया इस्लाम के लिए और पाकिस्तान के लिए और बरादरी के लिए, जो सारी दुनिया में मशहूर हैं, अगर वो हक रखते हैं तो 10 करोड़ मुसलमान जो हिंदुस्तान में बैठा हुआ है, बर्रे सगीरे हिंदू पाकिस्तान की इस इस्लामी मुमलकत में रहने का हक क्यों नहीं रखता? आप तो कल खड़े हो जाएंगे, आप कहेंगे ये भी मुसलमान है, हमारा दामन वसी है। हजरात,
आपके रहने की जगह भी नहीं होगी। अब हमारा मुल्क कर रहे हैं, सखावत कर रहे हैं, यू विल बी इन माइनॉरिटी। क़ौमी अवामी जमहूरी इनक़िलाब जी वाट ते अध सदी खां वधीक वक़्त ताईं छायल रसूल बख्श पली जे सिंध में नयनि रिवायतुनि जा बुनियाद विधा। संदसि पारां पूरे ख़ानदान खे सियासत में आंदो वियो। संदसि घरवारी जीजी ज़रीना बलोच, उन जी न्याणी अख्तर बलोच, अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ॿिया संदसि घर भाती जदोजहद जे मैदान में रहिया आहिनि। जेल जूं अज़ियतूं ऐं मुसलसल जदोजहद में रहण पली जे ख़ानदान लाइ सिंध नओं तारुफ़ ॾिठो। जंहिं बाद सिंध जे ॻोठ ॻोठ में सिंधियाणी तहरीक जी छटी ऐं छपर हेठि सिंध जूं न्याणियूं बि अमली जदोजहद में नज़र आयूं ऐं सिंध जे मसइलनि जी हासिलात लाइ संदन पारां शानदार ऐं तारीख़ी किरदारु अदा कयो वियो। सिंध जा माण्हू, मर्द ऐं औरतूं, ॿार उथी पियो। वॾेरनि जे पुठियां नालो वॾेरो क़ौम परस्त आहे, पाई कुझु कोन थींदो। क़ौम परस्त जो नालो हाणे वॾेरे जी पॉलिटिक्स साॻी आहे। क़ौम परस्ती बि साॻी अथसि, लीगलो बि साॻियो आहे, पीपलो बि साॻियो आहे। वॾेरो फ़क़ति वॾेरो आहे, ॿियो कुझु न आहे। हिकिड़ा मिठा ॻाल्हाईंदा, ॿिया कोन मिठा ॻाल्हाईंदा। पॉलिटिक्स साॻी हूंदी। ज़ियाउल हक़नि खे चुभड़िया पिया हूंदा, अयूबनि खे चंबड़िया पिया हूंदा, ययान खे चंबड़िया पिया हूंदा। कंहिं न कंहिं जे पुठियां लीगलो पीपलो फलाण पंहिंजे मुड़सीअ ते त कॾहिं बि न हूंदा, आवाम जे भरिसां न ईंदा। हे पाण हेतिरा वेठा आहियूं, तव्हां कसम खणो कॾहिं हीअ हुकूमत या अॻूणी हुकूमत तव्हां वटि आया अब सिंध जे बारे में छा करियूं? न न न न वॾेरो त आवाम जे वेझो ईंदो इलेक्शन जे टाइम ते सी ॻाल्हि ई करणी न आहे। माण्हू सभु हे ढोरनि हारियनि वेठा आहिनि, सभु ही जेल आहे सिंध, तंहिंजे अंदरि जेली पिया आहिनि। जे पाण सभु वेठा आहियूं जागी में, जे प्राइवेट जेल आहे सिंध, उन प्राइवेट जेल जा पाण बारी आहियूं। इलेक्शन जे टाइम ते पाण कढी कतार वाली वोटूं ॾिया था। एतिरो ई न पर रसूल बख्श पली जे पारां औरतुनि, हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि ऐं ॿारनि जे हक़नि जी हासिलात लाइ अवामी तहरीक अंदरि मुख़्तलिफ़ ज़ैली तंज़ीमूं ठाहे खेनि बि जदोजहद जे मैदान में आंदो वियो। सिंध अंदरि नयूं रिवायतूं जन्माईंदड़ रसूल बख्श पली जो जॾहिं सियासत ते बंदिश पई ॾिठी त सूफ़ियुनि जा ॾींहं मल्हाइण शुरू कया। लतीफ़ जा ॾींहं मल्हाइजण लॻा। ॿारनि ऐं शागिर्दनि जा ॾहाड़ा मल्हाइण ऐं इन समूरे अमल खे सियासत सां ॻंढे खणी हलण में संदसि ई किरदारु हो। एतिरो ई न पर मुशाइरा कोठाइण ऐं क़ौमी गीतनि सां सुजागी जा नवां ॿिज छटण में बि संदसि अहम किरदारु रहियो। ॿ माण्हू दरिया जे कप ते बीठा आहिनि। लतीफ़ साईं चए थो दरिया जे कप ते बीठा आहिनि। हिकिड़ो माण्हू थो ॿिए खे पुछे त ॿार दरिया खे छा थियो आहे? चए थो छा थियो आहे दरिया खे? चए थो लहर मिड़ोई लाल। हिन दरिया जी का लहर आहे सॼी ॻाढ़ी। लहर मिड़ोई लाल, वहण खथूरिया वितरो ऐं वहकिरो जेको आहे सो खथूरीअ खां बि वधीक ख़ुशबूदार। छा ॻाल्हि? लहर मिड़ोई लाल, वहण खथूरिया वितरो, उॿारा अंबीर जा जरमा अचनि जाल। अब छा आहे? ॿियो थो चए मूंखे ख़बर न आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, कुननि घिड़ी काल्ह हुई साहड़ मणी सुहिणी। काल्ह साहड़ जे इश्क जे नशे में मस्त सुहिणीअ हितां टपो ॾिनो हो। पोइ ख़बर न आहे इहे लहरूं छो लाल आहिनि, ही ख़ुशबू छो आहे, लालाण छो आहे, हिन मां उॿारा अमीर छो था अचनि। आऊं किन ॼाणा ई त जर घड़े जोखो थिए, पर कज़ा जा करीम जी तंहिंखां कंध कढबो कीअं? हिकु लिखे, ॿियो नींहं मूंखे आणे उछलियो आहे। लिखियो बि हो पर असांजो नींहं हो, तंहिं करे पाणी में उछलजी पियासीं। रुगो अलाह साईं जी तक़दीर खे ॾोह ॾियणो न आहे, असांजी कुझु इन में ख़्वाहिश हुई। तकर कीअं सुई? लतीफ़ नतीजो न मां इहो थो करे, ठीकु आहे, ॿुधी वई। तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सुहिणी। सदाईं विछी हुई आहे, जेरी हुजे आहे, मरे कान हा। तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सुहिणी, हिकु हयाती ॾींहड़ा हॾे तां न हुई, सॼी उमिरि कान वेठी हुजे आहे। चुकीअ तंहिं चरी कई त ॾिनसि उन ॾुही, सुहिणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कुही, अड़े हूअं बि हूं त मुई पर ॿुड़ीअ जा ॾींहं। रसूल बख्श पली जो जिथे सॼी हयाती अमली जदोजहद में गुज़ारी, उते हुन अदब खे सियासत खां कॾहिं बि परे न कयो ऐं अदब में फ़िक्री तनक़ीद जी रवायतुनि खे अॻिते वधायो। विरहाङे खां पोइ तरक़ी पसंद अदब ते जेके वार थिया, उन में शेख अयाज़ ते रुजत पसंद अदीबनि पारां अदबी ऐं फ़िक्री हमला नाकाम बणाइण लाइ हुन अंधा ऊंधा भेॾ जहिड़ो शाहकार किताब लिखियो, जेको सिंधी अदब में क्लासिक जो दर्जो रखे थो।
साॻे ई वक़्तु 60 जे ॾहाके में रुजत पसंद टोले GM सैयद मथां थियल तनक़ीद जो जवाब बि रसूल बख्श पली जे लिखणियुनि जी सूरत में ॾिनो। रसूल बख्श पली जो पंहिंजनि लिखणियुनि, तकरीरुनि, लेक्चरनि, टॉक शोज़ मतिलब जिथे हू हो उते हू सिंध हो। सिंध सवाइ संदसि को तसवुर न हो। हू हमेशह सिंध जे वसीलनि जी मालिकी ऐं हक़नि जी हासिलात लाइ मुसलसल मैदान में रहियो। हुन जॾहिं लिखियो तॾहिं सिंध जे माण्हुनि खे सुजाग करण लाइ बामक़सद लिखियो। संदसि शाइरी, कहाणियूं, तनक़ीद, मज़मून, संदसि अखर अखर ऐं हर बयान सिंध जे माण्हुनि लाइ हो। संदसि जदोजहद सिंध जे माण्हुनि लाइ हुई। जॾहिं त बैन अल-अक़वामी मंज़रनामे तोड़े तारीख़ बाबति बि हू हिकु माहिर वांगुरु ॾिसंदो ऐं सिंध खे सम्झाईंदो रहियो। रसूल बख्श पली जो जेतोणीकि जिस्मानी तौर असां में न रहियो आहे, पर संदसि कयल जदोजहद, अदबी पोरियो, लतीफ़ शनासी ऐं मज़लूम ऐं महकूम, पुठिते पियल ऐं पीड़ियल तबक़नि जे हक़नि जी हासिलात वारी जदोजहद ऐं सिंध जे मजमूई हक़नि जे पासदार, सिंध जे यगाने आशिक, बेमिसाल किरदार अदा कंदड़ ऐं सिंध जी तारीख़ बणिजी वियल हिन अज़ीम इनक़लाबी अॻुवाण खे सिंध कॾहिं बि विसारे नथी सघे। कोड़े कयाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीअं सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार, प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां।